शरकई पिया ठठो मां वफाकी वज़ीर एहसन इकबाल, सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी ऐं नासिर शाह कोस्टल हाईवे जो दौरो कयो आहे। दौरे दौरान हाईवे जी सूरतहाल समेत मुख़्तलिफ़ मनसूबनि जो जाइज़ो वरितो वेंदो। वफ़ाकी वज़ीर एहसन इकबाल के सूबाई वज़ीर मनसूबनि बाबति ब्रीफिंग ॾींदा। अवांखे हीअ अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं। ठट्टो खां वफ़ाकी वज़ीर एहसन इकबाल, सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी ऐं नासिर शाह कोस्टल हाईवे जो दौरो करे रहिया आहिनि। दौरे दौरान हाईवे जी सूरतहाल समेत मुख़्तलिफ़ मनसूबनि जो जाइज़ो वरितो वेंदो। वफ़ाकी वज़ीर एहसन इकबाल खे सूबाई वज़ीर मनसूबनि बाबति ब्रीफिंग ॾींदा। वफाकी वज़ीर एहसन इकबाल के सूबाई वज़ीर मनसूबनि बाबति ब्रीफिंग ॾींदा। बाक़ी ख़बर ॾियनि पिया वफाकी वज़ीर एहसन इकबाल, सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी नासिर हुसैन शाह कोस्टल हाईवे जो दौरो करे रहिया आहिनि। वफाकी वज़ीर एहसन इकबाल के सूबाई वज़ीर मनसूबनि बाबति ब्रीफिंग ॾींदा। अहम ख़बर मां ठट्टो खां ॾेई रहिया आहियूं। वफ़ाकी वज़ीर एहसन इकबाल, सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी नासिर शाह कोस्टल हाईवे जो दौरो करे रहिया आहिनि। दौरे दौरान हाईवे जी सूरतहाल समेत मुख़्तलिफ़ मनसूबनि जो जाइज़ो वरितो वेंदो। वफ़ाकी वज़ीर एहसन इकबाल खे सूबाई वज़ीर मनसूबनि बाबति ब्रीफिंग ॾींदा। वफाकी वज़ीर एहसन इकबाल, सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी नासिर शाह कोस्टल हाईवे जो दौरो करे रहिया आहिनि। अवांखे ख़बर ॾियनि पिया दौरे दौरान हाईवे जी सूरतहाल समेत मुख़्तलिफ़ मनसूबनि जो जाइज़ो वरितो वेंदो। ठट्टो खां वधीक तफ़सील वठंदासीं रहमतुल्लाह छुट्टो खां। जी रहमतुल्लाह छुट्टो, आगाह कजो। तरक़ी ऐं रथाबंदीअ वारे वफ़ाकी वज़ीर एहसन इकबाल कोस्टल हाईवे ते तेमीराती मनसूबे जो मुआइनो करण लाइ ठटे पेची वियो आहे। ठटे में वफ़ाकी वज़ीर एहसन इकबाल सां गॾु सूबाई वज़ीर वर्क्स एंड सर्विस अली हसन ज़रदारी ऐं ॿिया नासिर शाह आला अमलदार गॾु हुआ ऐं पीपी जे सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी जी कोशिशनि सां कोस्टल हाईवे ते तेज़ीअ सां कमु हलंदड़ आहे। रोड ठहण सां गॾु ठटे जे साहिली इलाइक़े जूं ज़मीनूं तबे खां बची वेंदियूं ऐं जॾहिं त पहिरें मरहले में 13,625 मिलियन रुपयनि जी लाॻत सां 36 किलोमीटर जी तइमीरात जो कमु तेज़ी सां जारी आहे। तव्हांखे ॿुधायो एहसन इकबाल जो आहे त हिन कोस्टल हाईवे सां गॾोगॾु हिनखे मास्टर प्लान तयारु कयो वञे जीअं ॿिया जेके मनसूबा आहिनि या बहितर नमूने सां थी सघनि। जी ठीकु आहे रहमतुल्लाह छुट्टो, वॾी महिरबानी ठट्टो खां तफ़सील ॾियण जे लाइ।